फूड कंट्रोल अथॉरिटी दादू वारनि जी टीम जो अनोखो कारनामो। असिस्टेंट कमिश्नर के.एन. शाह सां संदसि ऑफिस में FSO मैडम नादिर नदीम जोखिया सां गॾु मीटिंग में असिस्टेंट डायरेक्टर जी जाइ ते दादू ऑफिस जे पटेवाले नूरल शाह ऐं प्राइवेट ड्राइवर मुस्तफ़ा चांडियो मीटिंग करण जो इंकशाफ थियो आहे। बाईपांदी फील्ड में फूड कंट्रोल अथॉरिटी जे असिस्टेंट आमिर अबड़ो फूड सेफ्टी ऑफिसर जे हुजण जे बावजूद पाण खीर चेक करे रहियो आहे। फूड कंट्रोल एक्ट तहत खाइण पीअण जी शयुनि जी चकास ऐं FSO खे करणी आहे। ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त सरकार तरफ़ां कॉन्ट्रैक्ट ते मिलियल कार जेका एडिशनल डायरेक्टर ऐं FSO फील्ड में इस्तेमाल करणी आहे, जेका कार रोज़ानो असिस्टेंट आमिर अबड़ो खे प्यारो खां दादू ऑफिस खणी अचण इस्तेमाल वधंदो पियो वे। फूड कंट्रोल अथॉरिटी जी टीम मंज़र आम त ग़ाइब आहे। ज़रियनि खां इहो पिणु इंकशाफ थियो आहे त फूड कंट्रोल अथॉरिटी जा प्राइवेट एजेंट शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि दुकाननि तां मंथली उगाड़े रहिया आहिनि। लिखियलु इंसानी जानियूं दाव ते लॻल शहरनि सोशल समाजी अॻवाननि महबूब सुमरो, मुजीब पंवर, सलीमा अख्तर पंवर, अयाज सोलंकी, शाहिद गोपांग, अमीन DG फूड कंट्रोल अथॉरिटी सिंध, डिप्टी कमिश्नर दादू, असिस्टेंट कमिश्नर दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फूड कंट्रोल अथॉरिटी दादू जे अमले जी अहिड़ी ग़फ़लत जो नोटिस वरितो वञे।